खिपरे में हिंदू बिरादरी जे माण्हुनि पारां तारीख़ी कब्रिस्तान ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासरनि खिलाफ़ धरणो हयो वियो। हिंदू बिरादरीअ जे समें माण्हुनि, ॿारनि, बचनि सूधो मुख्य चौक ते धरणो हणी कब्रिस्तान ते कब्ज़ो कंदड़नि खिलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौके ते औरतनि ऐं मर्दनि दायूं त इलाइक़े जा बासर संदन वॾड़नि जूं क़बरूं मसवार करे कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। केतिरा साल थी विया आहिनि कब्रिस्तान लाशूं दफ़नाए तो लाखे लाशूं दफ़नायल आहिनि। हाणे उते ट्रैक्टर हलाए लाशनि खे उते रेड़ी उते फसल था पोखनि। असांजा बेवाज़ हाल, मुंहिंजा मुड़ुस, मुंहिंजा बच्चा, सभिनी जा मुड़ुस बच्चा, कंहिंजा छा। असीं चवंदा आहियूं धरती असांजी माउ आहे। जॾहिं असांखे मरण वक़्तु इन में जाइ नथी मिले त पोइ असांखे फ़ाइदो कहिड़ो जीअण जो। एहतजाज कंदड़नि इख्तियारनि खे अपील कई त नोटिस वठी बासरनि खिलाफ़ कार्रवाई करे कब्रिस्तान तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।